तख़लीक़ ज़रूरत जी कुख मां जनम वठंदी आहे ऐं अहिड़ी निसोरी तख़लीक़ जेका सहीफ़े मां वरितल सहाफ़त में इनफ़रादियत पैदा करे हक़ सच खे पधिरो करे ताक़त जे वक़्ती गुरूर खे किराए हक़ीक़त खे निर्वार करे सापेशावाराणी सथ जी काविशनि सां जैकब न्यूज़ HD जे नाले सां 1 साल अॻु रब करीम जे करम सां वजूद में आई। सोशल मीडिया में नवां लाड़ा मुतारिफ़ कंदे जैकब न्यूज़ पंहिंजे नाज़रीन खे ख़बरनि सां गॾोगॾु तहक़ीक़ाती रिपोर्ट्स, करंट अफेयर्स, टॉक शोज़ ज़रिए बाख़बर रखण जी रिवायतुनि जो अमीन बणियो रहियो। इहा जिद्दोजहद वधीक बहितरी ऐं नवाण सां जारी रहंदी। ही चैनल जेको आहे को जुगाड़ नथो करे, बाक़ी महिनत करे पैगाम ॾिए थो ऐं पंहिंजी ॾाढी महिनत थो करे। उन जे लाइ मां जैकब न्यूज़ खे मुबारकबाद ॾियां थो। जैकब न्यूज़ तव्हां जैकबाबाद जे अवाम लाइ हिकिड़ी सहूलियत पैदा कई आहे, उन ते मां तव्हांखे मुबारकबाद पेश कयां थो। जैकब न्यूज़ चैनल जो ताल्लुक़ जैकबाबाद सां आहे ऐं मोहम्मद असलम गोलो साहब जी काविश आहे तमामु सुठी आहे। जैकब न्यूज़ जी ट्रांसमिशन जो आगाज़ आलमी वबा कोरोना जे मुश्किल तरीन ॾींहनि में थियो, जिते हिकु तरफ़ माण्हू लॉकडाउन सबब मुआशी तौर परेशान हुआ त ॿिए तरफ़ हू इलाक़ाई मुल्की तोड़े आलमी हालात खां बाख़बर रहण लाइ हिकु मयारी क़ाबिल यकीन ज़रिए जा मुतलाशी हुआ, जेको संदन जैकब न्यूज़ जी सूरत में साम्हूं आयो। नाज़रीन, अवांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। जैकबाबाद में पहिरियों कोरोना जो केस ज़ाहिर थियो आहे। नाज़रीन, जैकबाबाद मां न्यूज़ ब्रेक करे रहिया आहियूं त जैकबाबाद जे 7 पुलिस ऑफिसर समेत 8 ॼणनि में कोरोना वायरस जी तस्दीक कई वई आहे। नाज़रीन, अवांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पाकिस्तान में शवाल जो चंड नज़र अची वियो आहे। अॻूणो वज़ीर आज़म पाकिस्तान मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली रावलपिंडी जी ख़ानगी अस्पताल में इलाजाणो करे वियो आहे। इन्हनि खे कंहिंखे बि आवाम जी को परवाह न आहे। असांखे पंहिंजे इदारनि जी पाण मालिकी करणी पवंदी। माण्हू खे इहो सोचे न, इहो पुराणो ज़हन न रखे कि मुंहिंजे साम्हूं वेठो हुजे। जैकबाबाद जे लाइ हिकिड़ो हेल्थ लाइ पाणी जे लाइ कुझु न करे सघिया आहिनि। मां त पूरे तालुके जे अंदरि पाण मॉनिटरिंग बि कंदो आहियां। उन्हनि जो जवाबु हिकिड़ो ई आहे, अना ऐं जाहिलियत। त हे सोशल डिस्टेंसिंग ख़तम थी वेंदी, माण्हू रोडनि ते निकिरी ईंदा। पाकिस्तान जे अंदरि जेके मुसलमान रहनि था, इबादत उनजो बुनियादी हक़ आहे। फंड भी उनके मिले तो वो भी इमरजेंसी सही तरह नहीं हले। हमारा मौक़िफ़ यही था कि इमरान खान साहब और उसकी पार्टी को इसी अंदाज में धांधली के ज़रिए लाया गया है। इहा जेकी कैफ़ियत आहे अहिड़ी गैर यकीनी वारी जेकी सूरत हाल आहे, न असांखे इन जी नज़ीर दुनिया जी तारीख़ में क़बूल आहिनि, न कैनाल क़बूल आहिनि, को बि कोन्हे। मां हिकिड़ी अदना कॉल ॾिनी, उन कॉल जे रेस्पॉन्स में तव्हां सभई आया। तमाम ऑफिसर जो हैं हमारे अलर्ट हैं, ऑन टोज़ हैं। ये मंजर के फ़लस्तीन या कश्मीर जा न आहिनि। घोटकी ज़िले जे अंदरि जेको मूमनबाड़ी में मां मौजूदु आहियां। वक़्तु मौजूदु आहियूं मटियारी प्रेस क्लब ते। जेको पारडो बुॾी वियो हुयो, उन जो लाश न मिली सघियो आहे। वापडा ऑफिस में हिते अचो, वापडा जो मुलाज़िम जेको आहे निजकारी ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। म्यूनिसिपल कमेटी जे जेके कच्चा मुलाज़िम आहिनि, गुज़िश्ता 4 महीननि खां उनखे पघारियूं जारी न कयूं आहिनि। 27 सालनि खां वठी हिन ॻोठ में जेको आहे बिल्डिंग न मिली सघी आहे। जैकब न्यूज़ खे उन ई पुरख़तर माहौल में मुख़्तसिर अरसे में जेका मोट मिली, तंहिंजो अंदाज़ो न्यूज़ ऐं प्रोग्राम्स जी मक़बूलियत सां लॻाए सघिजे थो, जंहिंजे व्यूअर्स जो तादाद अवामी राब्तनि वारी वेबसाइट ते 10 लख माण्हुनि ताईं आहे। इन चवण में को बि वधाउ न थींदो त जैकब न्यूज़ जा व्यूअर्स दुनिया में रहंदड़ मिठड़ी सिंधी ॿोली खां अलावा ॿियनि ॿोलियुनि सां बि वास्तो रखंदड़ आहिनि। बोज़ारोडा खां मां आहियां शाहिद काज़ी अहमद मां आऊं आहियां सूफ़ी जावेद अली सियाद। टटे मां आऊं आहियां हक नवाज़ चंद। बहादुरपुर खां आऊं आहियां इमदाद जान बहरानी। काऊ खोसो खां आऊं आहियां सागर अली हसन हांबी। घोटकी मां आहियां नदीम अली भट्टी। गढ़ी हसन खां आऊं आहियां अब्दुल गनी खोसो। सुल्तानकोट खां आऊं आहियां शाबिद अब्दु। जैकब न्यूज़ जा सिंध जे शहरनि जैकबाबाद समेत शिकारपुर, तंगवाणी, बख्शापुर, बडाणी, कंदकोट, कशमोर, ठुल, बाहू खोसो, गढ़ी हसन, जोंगल, नजरवाह, बहादुरपुर, दोदापुर, गढ़ी खैरो, सुल्तानकोट, मुबारकपुर, घोटकी, मीरपुर माथेलो, डहरकी, गौसपुर, ठरी मीरवाह, मटियारी, बुलड़ी शाह करीम, सखर, गढ़ी यासीन, ठठो, हाला, काजी अहमद, खैरपुर, खैरपुर नाथन शाह, पनवाकिल, दरिया खान मरी, नौशेरो फेरोज, मिठियाणी, ड्रिगड़ी, नवाब शाह, मसू भुरगड़ी, पंगरियो, बोजदार वडा, भिरिया रोड ऐं गेरेलो समेत बलूचिस्तान जे इलाइक़नि कोयटा, सिब्बी, जाफराबाद ऐं सोहबतपुर में प्रोफेशनल नुमाइंदा कम करे रहिया आहिनि, जेके अवाम ताईं ख़बर सां गॾु हक़ीक़त पहुचाइण लाइ सरगर्म आहिनि। जैकब न्यूज़ जी अणथक महिनत जा 360 ॾींहं मुकमल थियण ते सलाम आहे जैकब न्यूज़ जे रिपोर्टर्स खे, जिन हर मुश्किल जो मुड़सी सां मुक़ाबिलो कयो ऐं जैकब न्यूज़ खे 1 साल अंदरि अल्लाह जे फज़ल सां उन मक़ाम ते पहुचायो जिते पहुचण लाइ सालनि जो सफ़र करणो पवंदो आहे। जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।